अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं जुञ। डपु जानी माली नुक़सानु थियणु, शराब भउ ख़ौफ़। जुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद जुञ सिराब। पान नंबर 71। ऐं हाणे तालूट जे बादशाहीअ जे वक़्तु इहो ताबूत संदूक खे ज़ाहिर कयो। ख़ुदा तालूट खे बादशाह बणायो ऐं ताबूत संदूक मलाइकनि उन लाइ ज़मीन ते खणी आया। ईअं ख़ुदा तालूट खे वही कई त जालूट खे उहो क़तलु कंदो, फ़र्ज़ंद उन लावीअ मां हूंदो। उनजो नालो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हूंदो। तालूट जालूद सां जंग करण लाइ माण्हुनि खे गॾु कयो। तालूट हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन जे वालिद बुज़ुर्गवार खे बि चयो पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे बि वठी अचो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो वालिद माल चाढ़ींदो हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन जो वालिद पंहिंजे पुटनि खे वठी आयो। तालूट उन खां पुछियो त तूं अञा पंहिंजे पुटनि मां कंहिंखे कोन वठी आयो आयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन जे वालिद चयो, हा, इहो पुटु सभिनी में नंढो आहे। उनखे माल चारण रिढूं घेट ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ उनखे उते छॾे आयो। तालूट चयो, कंहिंखे सॾे उनखे घुराए। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन घर खां रवाना थियो। उन ई रस्ते में हुयो त टिनि पथरनि उनखे आवाज़ु ॾिनो ऐं चयो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, असां उन्हनि टिनि पथरनि खे खणो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन्हनि पथरनि खे कयो ऐं पाण वटि रखी छॾियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम निहायत ताक़त वारो, तवानू ऐं शुजा हुयो। तालूट वटि पहुतो। तालूट जो लश्कर जालूत जे तरफ़ रवानो थियो। तालूट पंहिंजे लश्कर खे रवानो थियण वक़्तु चयो, यकीनन ख़ुदा तव्हांजो इम्तिहान वठंदो हिकु नहर जे ज़रिए। ईअं थियो। उन नहर जो पाणी जेको पीअंदो इहो मुंहुं मां न आहे, ऐं जेको मुंहं मां पाणी कोन पीअंदो उहो मुंहुं मां आहे। पर को पंहिंजे हथ सां थोरो पाणी खणे त मुज़ाइको कोन्हे। ईअं थियो त सवाइ थोरनि माण्हुनि जे बाक़ी सभिनी माण्हुनि उन नहर मां ख़ूब ढव करे पाणी पीतो। 60,000 माण्हू हुया। ख़ुदा जे तरफ़ां उन्हनि जो इम्तिहान हुयो। तालूट उन्हनि जे माण्हुनि चयो, अॼु असांखे जालूट ऐं उनजे लश्कर सां विढ़ण जंग करण जी ताक़त कोन्हे। ईअं चयो। ऐं उन्हनि माण्हुनि ईमान आंदो हुयो। ख़ुदा ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखंदा हुया। उन्हनि चयो, अक्सर ईअं हूंदो आहे त गिरोह कलील जमायत घणनि ते ख़ुदा जे हुकुम सां ग़ालिब थींदी आहे। ख़ुदा सब्र करण वारनि सां गॾु आहे। जॾहिं उहे माण्हू जालूत ऐं उनजे लश्कर सां जंग करण लाइ निकिरिया त ईअं थियो त जालूत उन्हनि चयो, पालण वारा, तूं असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता कर ऐं जंग में साबित क़दम करे ऐं काफ़रनि ते फट इनायत करियो। हज़रत चयो, इहो कलाम उन्हनि माण्हुनि जो हुयो जिन नहर मां पाणी कोन पीतो हुयो। जंग शुरू थी वई। ईअं थियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मुक़ाबले करण लाइ जालूत अची वियो। मथे ते हिकु ताज रखियलु हुयुसि, पेशानीअ ते हिकु याकूत हुयुसि। ईअं हुयो। संदसि चोतरफ़ लश्कर सिफ़ ॿधल हुई। ईअं हुयो। लश्कर जी सिफ़ ॿधल हुई। ईअं हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जेके रस्ते मां पथर खया हुआ, उन्हनि मां हिकु पथर हिकिड़े पासे, ॿियो पथर ॿिए पासे हयो त उहे भॼी विया। ईअं थियो। टियों पथर जालूद जे तरफ़ हुयो त उहो जालूद जे याकूत मां थींदो सुराख़ कंदो, टूंगुट कंदो, जालूद जे पेशानीअ में लॻो, वञी मग़ज़ ताईं पहुतो ऐं जालूद किरी पियो ऐं जहन्नम वासिल थियो। उन्हनि माण्हुनि ऐं जालूद खे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन क़त्ल कयो,
ख़ुदा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे हिकमत मुल्क अता कयो ऐं जेको चाहियो उनखे तइलीम ॾिनी ईअं ॾियो। ख़ुदा उन्हनि बैज़ किन दुश्मन खे दफ़ा करे हा त यकीननि दफ़ा न करे हा त यकीननि ज़मीन ते फ़साद पखेड़ींदा, पर आलम वारनि ते ख़ुदा साहिबु फज़ल ऐं अहसान आहे कयो ईअं ॾियो।